थी वियल प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई। मुखी सूरतमल ऐं एनशीमल जी अॻवानी हिंदू बिरादरी तरफ़ां निगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त प्रिया कुमारी खे अगवा थींदे 1 महीनो गुज़री वियो आहे, पर संगरार पुलिस हिन वक़्त ताईं निगरी जो पतो न लॻाए सघी आहे, जेका पुलिस जी नाअहली जो सबूत आहे। एहतजाज कंदड़नि निगरी खे बाज़ियाब कराइण जो मुख्य मुतालबो कयो त जेकॾहिं हिंदू निगरी प्रिया कुमारी खे बाज़ियाब न करायो वियो त सॼे सिंध में हिंदू बिरादरी गॾियल एहतजाज कंदी।